सिंध जी तारीख़ में कुछ अहिड़ियुनि शख़्सियतनि जो जनम थियो आहे जेके रुॻो पंहिंजे दौर न पर सदियुनि ताईं इन्हनि जो फ़िक्र, शऊर ऐं जदोजहद पंहिंजी क़ौम ते पंहिंजो असर छॾे वेंदियूं आहिनि। साईं जीएम सैयद बि अहिड़ियुनि शख़्सियतनि मां हिकु अज़ीम शख़्सियत आहे जंहिं सिंधी क़ौम खे सुञाणप, ख़ुददारी ऐं फ़िक्री आज़ादी जो रस्तो ॾेखारे हमेशह लाइ अमर बणिजी वियो आहे। साईं जीएम सैयद जो जनम 17 जनवरी 1904 ते ॻोठ सन ज़िला जामशोरो में सैयद शाबो शाह जे घर में थियो। हिकु इल्म दोस्त ऐं बावकार सैयद घराणे में अखि खोलण सबबि संदसि तरबियत में रिवायती अदबी इल्म ऐं शऊर शामिल रहिया। नंढपण खां ई तारीख़ी किताब पढ़ण सबबि क़ौमनि जे उभार ज़वाल खे सोचण ते मजबूर कयो। साईं जीएम सैयद अमली सियासत जी शुरूआत ख़िलाफ़त तहरीक खां कई जेके तुर्की जे मुसलमान जी अॻुवाणी में हली रही हुई। हिन तहरीक संदसि अंदर में आज़ादी जी तड़प खे वधीक सगारो बणाए छॾियो हो। इन खां पोइ साईं जीएम सैयद इंडियन नेशनल कांग्रेस सां वाबस्ता रहियो ऐं अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ सियासी जदोजहद में हिस्सो वरिताई। साईं जीएम सैयद इन वक़्तु इहो महसूस कयो त बरे सग़ीर जे मुसलमान लाइ हिकु अलॻि वतन हुजणु घुर्जे, तंहिंजे करे हू ऑल इंडिया मुस्लिम लीग में शामिल थियो। 1943 में साईं जीएम सैयद खे सिंध मुस्लिम लीग जो सदर चूंडियो वियो। संदसि क़यादत हेठि सिंध असेंबली मां पाकिस्तान जे हक़ में तारीख़ी करारदाद मंज़ूर कराई वई जेका पाकिस्तान जे क़याम ॾांहुं हिकु अहम क़दम हुई। पाकिस्तान ठहण खां पोइ 1943 वारी करारदाद खां उबतड़ पॉलिसियूं ठहण लॻियूं। मुल्क में 1 यूनिट जहिड़ो कारो कानून पास करायो वियो। साईं जीएम सैयद इहो महसूस कयो त इहा सिंध सां सिधी सही वेसाघाती आहे। अहिड़े कानून सां ॿोली, सकाफ़त ऐं क़ौम जी ख़ुदमुख़्तियारी सां नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि जे सबबि साईं जीएम सैयद जी सोच में वॾो फेरो अची वियो। पोइ 1 यूनिट जहिड़ी साज़िश खे सिंध जी सुञाणप मिटाइण जी कोशिश करार ॾिनो वियो ऐं इन जी सख़्त मुखालफ़त पण कई वई। जे बैदि 1970 खां पोइ साईं जीएम सैयद क़ौम जी तारीख़, तहज़ीब ऐं धरती जे बका लाइ सिंधु देश जो तसवुर पेश कयो। अॼु साईं जीएम सैयद जी सालगिरह मल्हाई पई वञे। संदसि मज़ार ते क़ौम परस्त सियासत जा महान कवि तोड़े क़ौमी कारकुन वॾे अॻ में पहुची ख़िराज अक़ीदत पेश कंदा।